अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां साफ़ी हणखण तां ॾिसी रहिया आहियो भगल टीवी। अॼु असां वटि उहा शख़्सियत मौजूदु आहे जेको एमपीए जी सीट तां खटे आयो आहे, एमपीए लांचर ख़ान। सो असां वटि मौजूदु आहे त उनखां असां सुवाल जवाबु कंदासीं त अहिड़ी इलेक्शन में, अहिड़े माहौल में उन पंहिंजी सीट कहिड़े हिसाब सां खटी, कहिड़ा सोर्स उन हलाया ऐं जेको आहे उन सीट कीअं खटी। हलूं था एमपीए लांचर ख़ान जी तरफ़ इंशाल्लाह। अचो साईं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। सर मां आया साफ़ी हणखण तां। हिन वक़्तु तव्हांजो ही वीडियो पूरी मीडिया, पूरी दुनिया ॾिसी रही आहे भगल टीवी से। मूंखे साईं सभ खां पहिरियों इहो तव्हां ॿुधायो त हिन इलेक्शन में तव्हां सां को अवाम बि गॾु कोन हुई, तर जो को अमीर को वॾेरो बि तव्हां सां गॾु कोन हुयो। तव्हांजा जेके मुखालिफ़त धुर हुई उन्हनि जे कॾहिं हज़ारे गाॾियूं हुयूं, हज़ारे माण्हू हुया, रुॻो उन्हनि जा फेसबुक ते मीडिया ते उन्हनि जा नारा हुया ऐं तव्हांजे पोयां बसि सिर्फ़ु 2 या 3 गाॾियूं हुयूं, उहे बि ख़ाली, ऐं अवाम बि तव्हां सां गॾु न हुई ऐं तर जा अमीर सरदार मोतबर बि तव्हां सां गॾु न आया। त मूंखे इन ॻाल्हि जी माना हैरत थिए थी त अहिड़ी इलेक्शन तव्हां कीअं खटी। वॾो ॻाल्हि करे छॾी थी। अवाम जो बाबा इलेक्शन में हिसो बि न आहे। सही, वोट त अवाम ॾींदी आहे न। कहीं तो खिचियो सही, सॼी दुनिया खे ख़बर आहे अवाम जे वोट ते माण्हू एमपीए एमएनए थींदो आहे। अब अवाम ॾे पहिरियों वियासीं, अवाम त करे पियो मोतबरी। अच्छा, बसि पोइ वरी वॾे अबे जो पासो वरितोसीं, बसि कमु थी वियो। अवाम जो छा, अवाम जो छा इज़त आहे। तव्हांजो वालिद साहब साईं ॿुधाए त वॾो अबो आहे सभिनि जो वॾो आहे। उहो ज़िंदाबाद। न इलेक्शन थी, हेॾियूं सारियूं पोलिंगां हुयूं, हे वटसट हुई, त तव्हां माना उहा इलेक्शन वॾो अबो, माना मां ॻाल्हि खे सम्झां नथो। सही, तूं जो ॻाल्हि सम्झी वेंदे, इहे अख़बार में बि तूं पढ़िया हूंदा। हा, हे ऑफिसरनि वटि बि अबो पियो आयो, हा, वॾे वॾे वज़ीरनि वटि अबो वॾो हुयो, जाथे काथे। बसि पुलिस खे बि ॾिनमि, अच्छा, वॾो अबो हुयो पुलिस वटि बि। आरओ डीआर जेके बि हुया न, सभिनि अबो पाण कवर कया अबो वॾे। अच्छा साईं, इलेक्शन जे दौरान हर पोलिंगनि ते जहिड़ा थिया, उतो पोलिंगियूं गायब थी वियूं, माण्हू विढ़िया, हे थियो, उते प्रिजाइडिंग जेके ऑफिसर वेठा हुया उन्हनि सां तव्हांजो सिस्टम कीअं हुयो, किथे किथे तव्हांजा जेको आहे एजेंट पहुतल आहे। अबे पाण कवर कया, वॾे अबे, वॾी ॻाल्हि, वॾे अबे पाण कवर कया थी बाक़ाइदी। अच्छा, सलाम थे वॾे अबे खे, वॾे अबे पाण कवर कया। नाज़रीन, ही आहे एमपीए लांचर ख़ान जेको चए थो त मूंखे इलेक्शन वॾे अबे खटाई आहे। हाणे मां पाण पूरी दुनिया में जेको आहे सियासत कयूं था, फेसबुक ते दुनिया ते सहाफ़ी आहियूं, भगल टीवी जा रिपोर्टर आहियूं। ही मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, हर जुमिले सां चए थो मूंखे अबे इलेक्शन खटाई, अबे इलेक्शन खटाई, वॾे अबे खटाई। साईं तव्हां हिन बारे में कुझु चवणु चाहियो था त ही इलेक्शन कीअं खटी आहे? साईं असल ॻाल्हि इहा ई आहे, जेके तव्हां ॻाल्हि करेव त माना हिन जे मुखालिफ़ धुर जी कॾहिं हज़ारे गाॾियूं हुयूं, हा, ऐं हिन वटि सिर्फ़ु इहे असां 4 वाठा हुयासीं। जी जी, बकाया 2 गाॾियूं, उहे बि टैक्सी हुयूं, सिर्फ़ु ड्राइवर हुन में वेठल हुयो। जी जी जी, त असां जाते वञूं पिया, माना मोट ओड़ी न मिले पई, अञा भोतार खे घटि वधि ॻाल्हाइनि पिया। अच्छा साईं, जेको आहे हिकिड़ो तव्हांखां सुवाल कंदासीं त तव्हां हिन इलेक्शन में वर्क जे लाइ माण्हुनि खे गाॾियूं बि न ॾिनियूं, पेट्रोल बि न ॾिनो, माना तव्हांखे पक हुई त मां खटींदुमि। वॾे अबे जो महिरबानी, उन जो लख आफ़रीन आहे वॾे अबे जो। अच्छा, हा, बसि उहो ऑफिसरनि जाथे काथे वॾो अबो पाण वियो। साईं गुस्ताखी माफ़, जेकॾहिं मां 2 लफ़्ज़ हिन मीडिया जे ज़रिए नाज़रीन जे ज़रिए मां पुछा कंदुमि त उन वॾे अबे जो नालो या उनजी तस्वीर का हूंदी जेका माण्हुनि खे ॾेखारियूं, छो जो अवाम तव्हांखे बिल्कुलु वोट न ॾिनो आहे, इहा क्लियर ॻाल्हि आहे। यार तूं बादशाह माण्हू, अवाम जो हैसियत छा आहे? इहा ॻाल्हि बि आहे। अवाम जो छा हैसियत आहे? अवाम जो क़दुरु थिए पियो। वोटुनि ते 10-10 कलाक 3-3 कलाक वोट ॾियण बीठा जी, उन्हनि जो वोट जो क़दुरु थियो। असांखे ख़बर आहे त वोट जो क़दुरु न थींदो, इन जे करे अवाम वटि असां वियासीं बि न। अच्छा, जेके असां वॾे अबे जो पासो वरितोसीं बसि। जेके तरह जा अमीर वॾेरा तव्हां सां न बीठा, उन्हनि जे लाइ छा पैगाम आहे? उन्हनि जे लाइ पियो, हाणे उन्हनि खे ख़बर पियो न अलाए छा आहे। बिल्कुलु सही, हाणे उहे ई मुबारकूं ॾियनि पिया मूंखे। हा साईं, उहे ई मुबारकूं ॾींदा, लाइटर खां मुबारकूं हुजनी। पर साईं इलेक्शन जेकॾहिं हक़ सच जी थिए हा, पाण में बीठा हूं, त तव्हांखे त मुंहिंजे ख्याल में 200-300 वोट बि न मिलंदा। यार हाणे सॼा राज़ियूं तूं असांजा खोले तूं, हक़ीक़त पुछाई जी, हक़ीक़त ॿुधाई न जी। क़ुरान खणा जो असां ई सम्झ वॾे अबे जो महिरबानी सां कटियोसीं, असांखे कंहिं बि वोट न ईंदो थी। ॻाल्हि थी क्लियर, तूं ॿुधाइजे कंहिंखे न भाउ आहे असांजो। न न, शहर सिटी बि तूं असांजो हाणे जाते वणे भलो रिपोर्टर आहे, तोखे वॾो अबो हणाईंदासीं, बसि तूं ई तारीफ़ कर बसि। साईं मां वॾो अबो ॾिसण थो चाहियां, हिन वॾे अबे जो दीदार करण थो चाहियां, मां परेशान आहे त इहो वॾो अबो आहे कहिड़ो। भोतारा साईं हे न सम्झंदो, खां अञा हिते ख़ल्क गॾु थींदी, अञा ॿिया मीडिया वारा ईंदा। इहो अबो जेको आहे न,
ये मेहरबानी करे न के अबे जो फोटो देखायो न अबो ते हिते कोने अबे जो फोटो देखायो अबो ही समझा है छो ना आए आए मतलब फोटो देखाई छॾाई बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह ॾिसो सही वट सही त 100 आ हे बाकी केरा तुंहिंजो पिणे आ हे ओए होती अबो इहो आहे न अबो हे अबो माना हिन पे को कायदे आज़म साहब कह दे साहब हाणे खबर बाबा हर ऑफिसर हेॾे होॾे जाॾूं काॾूं सभिनि खे अबो हणायोसीं न हाणे वधासीं लूर लूर कंदा अस्सलाम वालेकुम नाज़रीन ता ही ॾिठो खटियल एमपीए मिस्टर लांचर खान जे पंहिंजो पूरो बयान ॾिनो त इलेक्शन मां कहिड़े तरीक़े सां खटी उहा त बिल्कुलु माण्हुनि खे ख़बर आहे हिनखे न अवाम वोट कयो न तरह जे अमीरनि सरदारनि कंहिं बि वोट हिनखे न कयो ऐं सम्झी बि वियो आहे त मोदी हाणे हिन शहर में का इज़त रही न आहे अवाम मूंखे नथी चाहे इन जे करे लांचर खान पंहिंजे वॾे अबे जो सहारो वठी करे इलेक्शन खटी ऐं उहो अबो तव्हां हिन जो ॾिठो त दोस्तो अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ असांजी ॾिसंदड़ भगल टीवी रिपोर्टर हणखण कैमरामैन सोहेल शेख सां गॾु ॾींदा इजाज़त वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में अल्लाह आहे अच्छा बा जुल्म थियो हाणे त हे त बा मुड़े ही नथो लांचर वो बोतारे जी गाड़ी अचई थी सामो अगुने अच भजो और पैस केरो झले अबोड़े नुकसान करायो तई वडो नुकसान करायो तई आई लांचर न वञे बोतारा बोतारा पियो बोतारे पीजो बाबा बोतारे पीजो बोतारा ला बा ला ऐसे जुल्म थियो असलो कर थियो हिन त सब कुछ असांजो खत्म करे छॾियो छाए पोतू छाए साईं न पुछो हे जुल्म थियो हर शइ खत्म करे छॾे मां झलिया तो तव्हां तो बाबा भोतार अचे तो भोतार से वाह तो हां तो पिता के भी तो घुमाया भोतार के भी तो घुमाया ये चल पियो एडो डाठो यो लांचर लांचर आहे केर वो ये साईं लांचर 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 न टोपी पाइंदो में मुछन सा कयो छा तो घर गिरियो त छा थियो तते अरे तो मैं हूं ये बकरियूं लिठा सजो फसल में बस ये भेले छने असा बाके कुटियो हिते हां उता हटनी को यो लांचर ॾाढो आ अबा नालो बाकी छाता तो लांचर अच्छा वे तो न वया सस करे काथे तो हे सामो सस यार वडी गाल आड़े त फोन कयो आ माण्हू गोठ जा घुरायो लांचर ता को ॾाढो आ बस असा इयो कहीं पे तो ते दीदा पहले तो से वनी भोतार के चऊ था चाहे पे तो मैं बा भोतार को जो भोतार त तो फिलानो भोतार असा जो जे ता के धूड़ मत वे तुम ता जे भोतार के भी मुखे भी ये चे हां बा जो माल सजो ढकत नंदिवा साईं लांचर वेयो वेयो गाड़ी वजन ही न त लांचर वेयो गाड़ी में वेयो हलो ता लांचर घर ॾिठल तस न हां हां देखाई तो सा वे जो नहीं था लांचर ओ गाड़ी में वेयो वेयो हलो हलो वेयो वेयो बोले सरवा ए बा खोल खोल वेयो लांचर जी आ परे थी पे जाए परे थी तू वे तो सही हाली तो वे मागे कुंडी में लांचर जी आ मजा लेने लुसकी साईं लांचर को सजो तरो हिते तपाए दिनो लांचर बाकी ता डाणा की हरदा गोठ में त असा मुर्स माण्हू साईं हाणे ॿियो को हुजे त सामने सां पुछो लांचर सां केरु हल पुछे हल हल सिधो लांचर जे घर हल तो असा के अकी न थी मुने त सामने मागे उन पुट मागे राखेड़ जो बुधो दी मागे कुटियो होते बा हलो केड़ो ता घर ये सामो तो बा सामो करता सी सामो तो हां बा अदा को दू ला बात में तो के न लगे वरी बा बस भोतार चए तो मां आया हां वडो बाबा साईं सामो लांचर घर थी बा अचो हां चए पे ता जे भोतार के मोकल ता के भी ढूंढ वे तुम ता जे भोतार के भी अरे अरे बस उन हिक दफो माके धूड़ विधिया ता तो मोकारो करे छडा जट हुए हां हां ये भी चाहे पे चिता के तो घुमाया उना के भी अरे बस लूसी लांचर हो जे खणी मिसाइल हो जे उन के खबर ना है मुजी दहशत जी अचो बस बता बड़ा तू परे थी बा अचो यो थी भाई यो थी यो दे बा यो अब्बा बिस्मिल्लाह अब्बा हां हाने बिस्मिल्लाह अब्बा जो खैरा बा खुश की सही ओए सही तो की है अब्बा तो की है ओ लूसी तू चुप कर बा की है अब्बा अरे लांचर हिनन शिकायत कई आ त लांचर जो जेको भी माल आ रिड बकरी में गऊ गडो सब चे तुजी जमीन में छडे तो ऐ तो माखे चवा त ता के भी धूड़ ता जे वडे जे बूथ में भी धूड़ सही ने गाल बुधो तू अब्बा मां जो घर तलाश कियो जो गड्ढा बदलो जे पो भी माके चओ
ओए तूड़े कीअं थो चए पोइ तूं त ए ये लूसी थी सही लूसी में सुञाणा थी न मुंहिंजे भाउ खे कुटियो त उते मुंहिंजे भाउ तूं चपड़े नंढो आहे तूं हेॾे कबरी मुहांडा उते छा चए पियो त तव्हांखे बि तो घुमाया वॾेरे खे बि तो घुमाया हाणे वरी मां काथे चिवड़े ये वॾो अबू असां के तो दे अबू बा तू समझो एडे यो बाकी काचो माल हो धण रिठा हूं बकरियूं मैं हूं अब्बा जही जा भी होया तो के खबर मां के तक मां के चोचई लांती रे त हलो ता के मोकला मां मोकलती तो के तू केरा हाने मां के रहा दो थी मां न सुना तो मैं बा मां असांखे राह करके तो धमकियूं ॾे नहीं मां सुना तो ना अब्बा तो मां के उते कुटियो त जमाया त न सही न मां सुना ना ये धण कहिजो आहे धन सयाणे हले हे अचन था रे काथू काथू धन बाकी अब्बा खबर ना है मां पोइ के तूं हिननि खे ईअं छो थो धण मोजो मां सही ॾिसो बि हाणे आहे हिन लूसन खे वे लूसी हाणे माना ॾिठा तव्हां माना रुगो शैतानी कयो था बोतार नंढड़ो अर्दा हे चाहे तो न कबरी मुहांडो बिदक हे चाहे तो न टीटी यार तुझी ना है ना न हां ये बस सब कायूं था दी रात सजी करे खाऊं हां भली खाओ भूतार मां तेरी मेरी ढाड़ है मां चो सजो धन मां जो आ पर तो वाला लूसी ते दामानी भजी वे थी दामान में बस शर्म नथो अचे अरे एड़ा हाणे वज़न हिन जो तोरियो त कुल 3.5 पाव थींदो हिन जे दामान में टिजी जाओ एड़े राहकन के न व्यारी तो कर हारन के ये केड़ी मोहन रो असांजी बेइज्जती कराय दो ये लूसी थी त कोई नमूनो ॾिसे त नमूनो सख्त आजो अबा बोतार ज़मीन भई हिन भोग कयो आहे तव्हांजो साह निकितो आहे भाई ते लेक्चर आ ना तू त ज़रे घट गाड़ी जे हेठा आयो चरिया हां धक भी लगो आ एडे मजाक कयई मां चाचो तुझी न त मना ता साह कजो लानत देवता राह की वधाई त तू असां कोटाई दो यारे भूतार ठीक आहे हलो हलणे लांचर अच तूं बि होता अॻिते अच अच्छा अॼु महिमान अचनि था मोजा वञी मानी खाई आहे वो दोजे वा हूअं ई कुता बुता टुकुर खणी वेंदा तूं बि अॼु खाई वेंदा हाज़िर अब्बा हाज़िर अचो, अचो। हाज़िर हलो, हाज़िर हींअर शिकायत न अचे हाज़िर अब्बा